सिटी न्यूज़। बाहु कोसो वेझो 44 आरडी थाणे जी हैदर ॻोठ साईं बख़्श जखराणी वटि क़तल कयल नौजवान वक़ार कोसो जे क़ातिलनि खे गिरफ़्तार न करण ऐं हिक गिरफ़्तार क़ातिल खे थाणे अंदरि सहूलियतूं ॾियण ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक सिविल सोसाइटी ऐं वारसनि पारां अॼु 3 ॾींहं बि एहतजाजी रैली कढी वई, जेका शहर जे मुख्य चौक वटि धरणे जी सूरत अख़्तियार करे वई। मामूल मूजिबि हलंदड़ ट्रैफ़िक जज़वी तौर मुअतल रही। इन मौक़े ते मुज़ाहिरीन पुलिस ऐं क़ातिलनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। साफ़ नाडो दाई ते मक़तूल जी अमड़ खुर्शीद खोसो वालिद शाह ॾिनो खोसो, नासिर कुनराणी, तबसुम खोसो, बगन नसीराणी, एम अली घुनियो, सादिक पारस, सागर अली हांबी, वाहिद जखराणी ऐं ॿियनि चयो त मक़तूल वक़ार खोसो जा समूरा क़ातिल आज़ाद घुमी रहिया आहिनि, पर कंहिं बि नोटिस न आहे वरितो। हुननि चयो त 44 आरडी थाणे जी पुलिस क़ातिलनि सां ॿिट बणियल आहे। हिक गिरफ़्तार क़ातिल खे थाणे में लाकब जे बजाए ॿाहिरि खट ते विहारे अहलकार कचहरियूं कनि था। हुननि चेतावनी ॾींदे चयो त 3 ॾींहंनि अंदरि क़ातिल गिरफ़्तार न थिया त हू DIG ऑफिस आॾो धरणो हणंदा। रिपोर्ट धणी बगदुओ, सिटी न्यूज़, गढ़ी हसन।